खणी वई आ, हिक में खणी वई आ, वशेर खणी वई आ, प्लेटां असांखे चवां बैटरियूं अन गुंदन मां जेके सामान सोन खणी वई आ, असांखे चवां ऐं लख रुपयो ज़मीन जो ॼणूं पैसा उहो पेटीएम पियो लख रुपयो खणी वई आ। माल असांखे चवां काहे वई आ, बकरियूं मीहूं गरीब माण्हू असां न जाइज़ न असां ॾोह कयूं न पाप कयूं कुड़मता कयूं, असांखे चवां पंहिंजी पोख करे असांजो लटा बन 100 बकरियूं आहिनि साहब, मोटरसाइकिलियूं आहिनि 10-12 प्लेटां आहिनि, बैटरियूं आहिनि, भाणे जूं बोरियूं हुयूं 10-12 उहे बि खणी जेको बि घर जो सामान हुयो। इंसाफ़ खपे साईं तनवीर तुनी खे, असांखे जेको बि अपील आहे त असांखे सामान सॼो जेको बि आहे असांखे मोटी अचे मिले। एसपी साहब जय लालकान साहब उनखे असांखे अपील आहे त इहा असांखे सामान जेको बि खजी वियो आहे उहो असांखे मोटी अचे। मिर्ज़ापुर जे कचे जे इलाइक़े में SSP तनवीर तुनियो जे हुक्म ते पुलिस ऑपरेशन थियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि ऑपरेशन जा, आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, मिर्ज़ापुर मां अवां सां तफ़सीली ख़बर शेयर कयूं पिया। मिर्ज़ापुर जे कचे वारे इलाइक़े में SSP शिकारपुर तनवीर तुनियो जी अगवानी में मिर्ज़ापुर गढ़ी यासीन लकी गुलाम शाह समेत मुख़्तलिफ़ सब डिवीज़न जे थाननि जे पुलिस अटारनि APC चैन ऐं बख्तरबंद गार्डन समेत ॻोठ मोर जे वांड, ॻोठ जलाल जे वांड, ड्रिघपुर, जमालपुर, 20 मील थाणे जी हद मुख़्तलिफ़ बिरादरी जोड़िजा, अतुरानी, कलोड़ा समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो सर्च ऑपरेशन कंदे घरनि में दाख़िल थी घरनि में मौजूद औरतुनि तोड़े मासूम ॿारनि मथां मुबीना तशद्दुद करण बैदि घरनि में पयल अनाज हंध बिस्तरा समेत घरनि मां खाधे पीते जो सामान खणण सां गॾु घरनि में बीठल 50 खां मथे ॿाकरो माल ऐं 40 खां मथे मेहूं ऐं 3 मोटरसाइकिलूं काहे विया। जॾहिं त ॾुहारी हथ न अचण ते पुलिस एहलकार ॻोठनि ॿाहिरां ज़रई ज़मीन ते कमु कंदड़ 8 खां मथे ॻोठाणनि खे खंभे खणी विया। जॾहिं त पुलिस एहलकारनि जो सर्च ऑपरेशन जो ॿुधी केतिरा ई ॻोठाणा ख़ौफ़ विचां ॻोठ ॾांहुं वञण बदिरां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीही पुलिस जे निकिरण जो इंतज़ारु कंदा रहिया। उन सिलसिले में राब्तो करण ते DSP मिर्ज़ापुर अब्दुल वाहिद ॿोड़ो मोक़िफ़ ॾींदे चयो त कुझु ॾींहं अॻे गाइजा थाणे जी हद SP लाड़ो वटि पुलिस हथियारबंदनि नवदेरो शुगर मिल में कमंद खणी वेंदड़ ॻोठाणनि खे हथियारबंदनि जे ज़ोर ते यरगुमाल बढ़ाए मोबाइल फ़ोनूं रोक रक़म ऐं ॿियूं सामान ऐं ट्रैक्टर फुर करे विया हुआ, जंहिंमें मुलविस जवाबदार ऐं ट्रैक्टर हथ करण लाइ SSP शिकारपुर जी अॻवानी में कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं कयूं आहिनि। जवाबदार हथ न अची सघिया आहिनि, जॾहिं त शक जे बुनियाद ते कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। जल्द ॾुहारनि खे गिरफ़्तार कया वेंदा। होॾां पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठ जलाल जे वांड ऐं ॿियनि ॻोठाणनि जे रवासिन ख़ुदाबख़्श जोड़े जो, आबिद रब्बन जोड़े जो, ज़ाकिर मुरीद जोड़े जो ऐं ॿियनि दाणींदे चयो त पुलिस ॾुहारनि खे छॾे बेगुनाह असां ग़रीब मिसकिन जे मथां बारे ॾिनी आहे। असांजे ॾुहार सां को बि वास्तो न आहे। हिननि चयो त पुलिस घर मां सोलर प्लेटूं, खाधे पीते जो सामान, 3 मोटरसाइकिलूं, भाण जूं बोरियूं ऐं ॿियो सामान पिणु खणी वई आहे। हिननि अख़्तियारनि खां अपील कंदे चयो त नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। वाजिद अली लोहर।